अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज जी बेहतरीन अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं पियारनि खे दिलि वारनि खे ख़ुशि आमदीद। शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल में अॼु सोप सीरियल रियासत जी वॾी अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। दोस्तों, तव्हांखे मां कल्ह ई ॿुधायो त जेको आहे कादन जे घर वारनि यानी कादन जे पुट खे हाणे टारगेट कंदा फ़क़ीरे वारा, उहे थियो तव्हां ॾिठो त हुनखे अगवा करे खणी विया। मां तव्हांखे पहिरियों ई ॿुधायो त कादन सां नथा पुॼी सघनि। कादन हिकु वॾी सीसा पिलाई दीवार आहे ऐं कादन जे हथां मथां दिलावर खान वारनि जो हथु आहे, भूरल वारनि जो। अहिड़े हिसाब सां हाणे मुंहिंजे पुट खे टारगेट कयो, छो त कादन हुते हूंदो ई न आहे। मुंहिंजो पुट त मिड़ई मौला ई आहे, इन जे करे उन खे टारगेट कयूं, उन खे अगवा कयूं। यानी हाणे इहा बाहि ॿरंदी, कादन इन्हनि खे सटको कुटको पिटको सभु कुझु कंदो जेका हिननि कमु कया आहिनि। दोस्तों, असां कोशिशि कंदा आहियूं रियासत ड्रामे जी अपडेट टाइम सां तव्हां ताईं पुॼायूं ऐं सची अपडेट पूरी अपडेट पुॼायूं। ऐं असांजी कोशिशि इहा ई हूंदी आहे तव्हां बि सुठो रिप्लाई ॾींदा, तव्हांजो वॾियूं महिरबानियूं। सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि, अगरि अपडेट सुठी लॻे त शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾियो। हीउ तव्हांजो पंहिंजो चैनल आहे, जीअं हिन चैनल ते तव्हांखे बहितरीनु अपडेट बर वक़्तु मिले। हा, हिकिड़ो नंढिड़ो ॿियो कमु बि आहे त मथां नोटिफिकेशन जेका घंटी आहे इन खे आल ते करे छॾींदा।